जमात के सोने मुर्शद पाक हुजूर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज ला मकानी सोने जी यारी शरीफ उन जो बटड़ो हजरत बाबा साईं पीरे तरीक़त हजरत अलामा मौलाना पीरे तरीक़त रहबर शरीयत बाबा साईं सोनो गुलाम मुहिद्दीन शाह जिलानी रहमतुल्लाह ताला अलैहि सब चो सुभान अल्लाह। खीर में खंड यारी शरीफ जी रात बाबा साईं के अल्लाह दम पई सोने गौसल आज़म जी यारी शरीफ हुजूर महबूब सुभानी जा बचड़ा उहा निस्बत वो प्यार सोने हुसैन घोट जा बचड़ा महबूब मुर्शिद बाबा साईं हुसैन घोट रहमतुल्लाह ताला अलैहि फैज़ जा दरियाह उन्हें जे फैज़ जे नूर जे दरियाह मां चार गोहर थिया सोनो हाजी गुल हसन शाह साईं मिठल शाह मस्त सोनो गुल हसन शाह साईं हाजी इमाम अली शाह बाबा साईं गुलाम मुहिद्दीन जिलानी रहमतुल्लाह अलैहि सब चो सुभान अल्लाह। भाई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। ये भलारी रात यारी शरीफ जी महबूब सुभानी जा बचड़ा वह सागी रात वो नालो मुंहिंजा मुर्शिद करीम बाबा साईं हुसैन घोट रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा ही बचड़ा मुखे हुजूर पाक दिना सब चो सुभान अल्लाह। असांजी अमा वडी मदीने पाक हज ते वई पांजे बिरादर सां गॾु महबूबन करीमन दीदार करायो। अमा वॾीअ जी तबीयत सही न हुई सोने सरदार करम कयो पाण ज़ियारत करायन पाण फरमायन पुट हाणे तुझी तबीयत सही आ। महबूबन करीमन सूफ़ ॾिनो सूफ़ सब चो सुभान अल्लाह। पाण सूफ़ ॾिनल पाण फरमायन पुट ही असा पुट तोखे पांचे तरफों असा वट था ॾियूं वरी 12 महीने असा वट हाज़ुरी भराईंदी सब चो सुभान अल्लाह। अमा वॾीअ महबूबन करीमन खे अर्ज़ु कयो सोना मुझी तबीयत सही ना है मां बीमार हाँ पाण दुआ फरमायन महबूबन करीमन पांजो रहमत जो हथ घुमायो पाण फरमायन बाबा तुनी तकलीफ़ खत्म थी वई ही पुट तोखे मां मदीने वारो घोट थो ॾियां मेहरबानी थी नवाज़श थी। अमा वॾी हिते आई बाबा साईं सोने के अमा वॾीअ ॿुधायो पाण फरमायन त बीबी साहब असां के खबर आ महबूबन करीमन असां के अगे ही दस्यो आ सब चो सुभान अल्लाह। 12 महीनो थियो बाबा साईं हजरत अलामा मौलाना बाबा साईं हाजी गुलाम मुहिद्दीन शाह जिलानी रहमतुल्लाह अलैहि महबूबन करीमन वड ॾिनो जॾहिं 12 महीनो थियो तो बाबा साईं सोनो पांजे सॼे कबीले सां वरी हज ते वया सब चो सुभान अल्लाह। त महबूब खुदा पांजो करम फरमायो ही प्यार आ ही मोहब्बत आ ये दरबार मुझे मुर्शिद पाक फरमायो तो मदीने वारे घोट जी आ अल्लाह वारा सब मिस्रन जूं गड़ियूं हन सब चो सुभान अल्लाह। मुर्शिद पाक हुसैन घोट फरमायो तो हिन जगह ते
उन ॾाची मुबारक ते महबूब तशरीफ़ वठी आया। 11 जी राति फ़कीर ख़ातिम हुसैन क़ादरी नवाब शाह जो जी सोड़ा मां सलात दुरूद पढ़ी सुम्ही पयसि। जी मां ॾिसां थो दरबार ते आयो आहियां, फ़कीर अॼु बि जहिड़ो आहे। मां दरबार ते आयो आहियां, टांकीअ ते वुज़ू करे जुमातल मुबारक जो सम्झां थो ॾिहाड़ो आहे। जी मां चयो त हाणे बाबा लालण घोट गुलाम मुहिद्दीन बाबा सां हुन जी मोहबत हुई। बाबा हिते ईंदो हो, असां नंढा हुआसीं, पाण ॿुधाईंदो हो। जी बाबा खे मां ॻोल्हे वञी मिलंदो हुउसि। सभु चओ सुभान अल्लाह। जी मां चयो त बाबा लालण घोट रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते वञा, हाज़िरी भरे पोइ रोज़नि ॾे वञा। जी मां जेॾी महिल अॻिते पियो अचां रोज़े पाक ॾे त मूंखे आवाज़ आयो त फ़कीर ख़्याल सां वञा, हीअ सरकार हुज़ूर महबूब सुबहानी गौसल आज़म जी मज़ार अथई। सभु चओ सुभान अल्लाह। सम्झो था फ़कीर अॼु बि जहिड़ो आहे। जे तो मूंखे आवाज़ आयो त ख़्याल सां वञा, हुज़ूर महबूब सुबहानी ते मौजूद आहिनि ऐं सोणे जी मज़ार आहे। सभु चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कि मां जेॾी महिल वेझो आयुसि त मज़ार मां बाबा लालण घोट ॿाहिरि निकिता। पाण ॿई ॿाहूं खोलियाऊं, पाण फरमाइनि फ़कीर ख़ादिम हुसैन हली आ। सभु चओ सुभान अल्लाह। त महबूब सुबहानीअ जा बचड़ा, महबूब सुबहानीअ जो खून, उन जा बचड़ा फैज़ वारा जेकॾहिं पाण था फरमाइनि त मुंहिंजा मुरीद तूं ग़म न कर, जेकॾहिं तूं नाक़िस आहीं त मां कामिल आहियां, तुंहिंजे गुनाहनि जी मूंखे परवाह कान्हे, सॾु करणु तुंहिंजो कमु आहे, पहुचणु कमु अब्दुल कादिर जीलानीअ जो आहे। तूं मग़रिब मुहुज, मां मशरिक़ मुहुजां, सॾु करणु तुंहिंजो कमु आहे, पहुचणु कमु अब्दुल कादिर जीलानीअ जो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। जंहिं जवान फरमायो मुरीदनि जे मथां एतिरी नवाज़िश आहे त बच्चन जे मथां केतिरो करम हूंदो। सभु चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। बाबा लालण घोट रहमतुल्लाह ताला अलैह जेॾी महिल बाबा साईं खे पोयां खणी वियासीं गुस्ल जे लाइ, मुंहिंजी काबतुल्लाह ॾे मुहड़ा ही हुज़ूरी थलो पाक आहे। जेॾी महिल बाबा लालण घोट ॾे मां निहारियो, बाबा लालण घोट मोॾे निहारे मुरकनि था। सभु चओ सुभान अल्लाह। ज़ोर ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मोॾे ॾिसी मुरकनि था। मां सभिनी खे चयो होॾे ॾिसो बाबा खिले थो। पाण वरी राज़ खे ढके विया। उहा मुर्क चेहरे में बीठी आहे। हुज़ूरी थले पाक ते खणी आयासीं। हाजी इरशाद अली शाह मुंहिंजो भाइटियो, दुनिया ॾिठो माण्हू पिया चवनि सोणो गुलाम मुहिद्दीन जहिड़ो आहे, डॉक्टर वठी जो। सभु चओ सुभान अल्लाह। चेहरे मां नूर पियो हले। इरशाद अली शाह साईं मुंहिंजो भाइटियो जो चए सोणा दादा साईं ॾे निहारियो। हिन जॻह तां चेहरे मुबारक मां नूर जूं लाटूं पयूं हलनि। मां चयो सही मां त ॾिसां थो, पर तव्हां ॾिसो हिन जॻह तां चेहरे मुबारक मां दुनिया ॾिठो हूंदो नूर जूं लाटूं पयूं हलनि, जंहिंजे लाइ हुसैन घोट फरमायो लाल मुंहिंजो नूर आहे। सभु चओ सुभान अल्लाह। सभु फैज़ वारा। उन जवान जो उर्स मुबारक, जंहिं जवान जे मथां मुर्शिदन करीमन हुज़ूर पाक पंहिंजो करम फरमायो। मुंहिंजो बाबा साईं हुसैन घोट रहमतुल्लाह ताला अलैह
जॾहिं तबीयत सही न हुई कुछ ॾियारा हाजी बचल नात ख़ान मरहूम जे पियो हावेलीअ ते वेंदा हुआसीं साईं जन वठी वेंदा हुआ साईं गुल हसन शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह हावेलीअ ते जगह कराईंदा बाबा साईं सुहिणो ओलह मुंहुं कयूं पाण मुराक़बे में वेठा आहिनि मुर्शिद पाक खां तबीयत जो पुछोसीं सुहिणा तबीयत सही आहे सभु चओ सुभान अल्लाह पाण निहारे सभिनी दे पाण दा फरमायल अबा अल्हम्दुलिल्लाह तबीयत सही आ रात मुर्शिद करीम ऐं भेटाई घोट आया असांजे जरन खे बेल हण सब चओ सुभान अल्लाह मुर्शिद करीम पिरी पिराने वारो जवान घोट महबूब हुसैन घोट फरमायो भेटाई घोट बई आया ओ सोना हुसैन घोट असांजे जरन खे बेल हण मुर्शिद करीम त आया पर दुनिया जा गौस था अचनि त हुसैन दुआ कर सब चओ सुभान अल्लाह अबा जेको न चए त मुर्शिद हुसैन घोट जी ॻाल्हि वधाए था कयो ऐं असांजो ईमान आहे त महबूब जो शान बि वधाए ॿुधायो ठाहे सोणे नमूने न महबूब जे शान जी हद आहे न मुर्शिद जे शान जी हद आहे जेतिरो वणई मुर्शिद जो शान बयान कर एतिरो शान बयान कर जो खुदा जो कसम त मदीने वारो घोट दीदार कराए छॾई सब चओ सुभान अल्लाह मुर्शिद जी ॻाल्हि वधाए कबी मां तव्हांखे ॿुधायो पे हिन हुज़ूर थले पाक ते उहो करूंडीअ वारो माण्हू वात में गड़ा मुंहिंजा सुहिणा धप खयूं थी वञे मुर्शिद हुसैन जे कदमनि में चिबड़ी पियो मुंहिंजा सुहिणा मूंखे अल्लाह जे हुज़ूर मां डायरेक्ट शफ़ा वठी ॾियो चए थो पाण अखियूं मुबारक बंदि कयनि चेहरे में तब्दीली अची वई सब चओ सुभान अल्लाह जी मां वेठो आहियां उहो शौकत पंजाबी थो ॿुधाए त हिन तरफ़ खां नूर जी लाट लथी आसमान खां हिन तरफ़ खां वो नूर हलियो जेॾी महिल हलंदो हलंदो आयो जी बाबा साईं सोणे पाण कलम मुबारक झलियनि उहो नूर हलंदो हलंदो रोज़े जे नील जे मथां आयो रोज़े जे नील जे मथां अची थी मोॾे आयो जेॾी महिल मुर्शिद हुसैन वटि आयो थी उहो नूर चई मुंहिंजे वात मुबारक में हलियो वियो सब चओ सुभान अल्लाह ज़ोर ज़ोर सां ॿई हथ मथे करो जेॾी महिल वात में अंदरि वियो पाण अखियूं मुबारक